नाज़िम ढंढोलायार में पब्लिक स्कूल अजीज़ाबाद में सकाफ़त के हवाले से रंगारंग तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें शागिर्दनि सकाफ़ती टेबलोस पेश करे ख़ूब ताद वसूल कयो। उन हवाले से ॾिसूं था नसीर शाह जी ही रिपोर्ट। रहे सिंध में त सिंधी अजरक पाए, सुञाणप आहे सिंध जी, सिंध जो तोड़े सदाए। 6 दिसंबर सिंध जी सकाफ़त के हवाले से सिंध जी ज़मीनूं, सिंध जा ॿेट, सिंध जी मिल्कियत के सरे हेठ मल्हाइण के हवाले से गुलाम नबी मोराई तरफा जो ऐलान किया वियो है, उन ऐलान के हवाले से अॼु हिते ढंढोलायार ज़िले के तालुके झंडेमरी जो यूनिवर्सल पब्लिक स्कूल अजीज़ाबाद मीराबाद में एक रंगारंगी प्रोग्राम रखियो वियो है, जो प्राइवेट स्कूल तरफा रखियो वियो है, जंहिंमें उस्ताद ॿारड़नि ऐं आम माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई है ऐं उते प्रोग्राम के हवाले से अचो तो हितां खां पुछूं तो। तमाम वॾी मेहरबानी मेहरान टीवी वारनि दोस्तनि जी, ख़ास करे साईं गुलाम नबी मोराई साहब जी, त जंहिं हिन सकाफ़त सां गॾु सिंध के पूरे बंद पियल स्कूल लाइ हिकिड़ी वॾी जेका मुहिम रही तो उहे स्कूल खोलनि, सिंध जा ॿार पढ़नि। असांजे स्कूल हिन जे यूनिवर्सल पब्लिक स्कूल की एडी वही पुरानी एज को असां ही जो गुज़िरियल साल का पहिरियों जो सकाफ़ती ॾियारो कयो, अॼु ही जो सेकेंड जो डे असीं मल्हायूं पिया। घणी सरकारी स्कूलन के खोलाइण जूं कोशिशूं कयूं, पर सरकारी स्कूल जी त खोलाइण असांजे वस जी ॻाल्हि कोन हुई। पोइ उन शइ के मद्देनज़र रखी हिन सराउंडिंग में असां हिन प्राइवेट स्कूल जो बुनियाद विधो, त जीअं हिते जो जेके ॿार जेके आउट ऑफ स्कूल हुआ उन्हनि स्कूल उहे जी ॿार स्कूल में अची सघनि। नंढड़ो वॾेरो मौलवी अब्दुल शकूर उन जा निहायत थोराइता आहियूं। अॼु ताईं पार्क साम्हूं वारी बिल्डिंग ॾिसो था, उहे ही जिरेब ज़मीन जो उन ही डोनेट कयो। उन जे बदौलत ये 200 जेके ॿार पढ़नि पिया ऐं अॼोको ॾींहुं ऐं मेहरान टीवी सां जेको असां गॾु गुज़ारियूं पिया, ॾाढो सुठो पियो लॻे। के ॾाहे जो बेते हथनि ते हनाइन वांगुरु लाइबासीं, जिते सिंध धरती सड़ींदी उते पाण वर्कर जीअं पाइबासीं। झंडो मरी यकीनन जेको बि नालो ॿुधे थो त उनखे पाणे ख़बर पइजी वञे थी त हीउ केतिरो बैकवर्ड एरिया आहे। बुनियादी सहूलतनि सां गॾोगॾु तइलीम खां बि महरूम आहे हीउ इलाइक़ो। त हिते असां हिकिड़ो नंढड़ो ॾीओ ॿारियो आहे तइलीम जे लाइ, एजुकेशन लाइ। असां सम्झूं था त जेको अॼु जो प्रोग्राम है सकाफ़ती ॾियारो है, न सिर्फ़ु असां इनखे पंहिंजे ख़ुशी ईद वारे माहौल में मल्हायूं पिया, पर गॾोगॾु हिकिड़ो एजुकेशन जो पैगाम ॾियूं पिया। ऐं साईं सभ खां पहिरीं असां मेहरान टीवी नेटवर्क जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं सिंध सकाफ़त ॾियारे जे हवाले सां इहो चवंदासीं त सिंध यूनिवर्सल पब्लिक स्कूल जेको आहे असांजे पोइते पियल इलाइक़े में तमामु सुठो किरदारु अदा करे पियो ऐं असांजे हिकिड़े सिंधी सकाफ़त जे हिसाब सां अॼु हिकिड़ो एकता जे हवाले सां असीं ॾियारो मल्हायूं पिया। इन में असीं इहो ई ॾेखारणु चाहियूं था त असां सिंधियुनि में ॿधी आहे। तौर ते मेहरान टीवी वारनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियूं असां, जेको हीउ जेको सकाफ़ती ॾियारो आहे जेको असांजे सकाफ़त खे उजागर करे थो। इन जे हवाले सां जेका सिंध जा ॿेट, सिंध जी ज़मीन, सिंध जी मिल्कियत जे हवाले सां मोराई साहब जा असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं, जेको हीउ सकाफ़ती ॾियारो मल्हाए पियो। असांखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं हीअ असां जेको ख़ुशी जो ॾियारो पंहिंजे ईदनि जीअं दीवाली जीअं होली जीअं ईद उल फितर जीअं मल्हाईंदा आहियूं। ऐं हिन जो में असां ख़ासि तौर ते जेके स्कूली ॿारड़ा आहिनि यूनिवर्सिटी स्कूल जा जेके प्राइवेट स्कूल में जेको हीउ सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहिनि मेहरान टीवी वारा ऐं असां मिली जुली करे, सो इन जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। ॾाढो बहितरीनु कमु आहे, असां ॾाढो जोश ऐं जज़्बे सां आहियूं। नाज़रीन जी तो ॾिठो तो यूनिवर्सल पब्लिक स्कूल अजीज़ाबाद के उस्तादन शागिर्दनि ऐं आयल मेहमाननि तरफा मेहरान टीवी तरफा ऐलानियल सकाफ़ती हवाले से गुलाम नबी मोराई जो पंहिंजो थोरा मञींदे ऐं उनखे जस ॾिनऊं त भाई मोराई साहब पहिरीं तइलीम के हवाले सां ऐं ही जेके सकाफ़त ऐं सिंध जूं मिल्कियतूं ऐं सिंध जा ॿेट ज़मीनुनि जे हवालनि सां जेका पंहिंजो इहो ऐलान कयो, इन जी असां भरपूर आजा करियूं था। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहम्मद शाह, मेहरान टीवी।